जलो मस्जिद टूल प्लाज़ा ते कुझु ॾींहं अॻु में जेको सहाफ़ियुनि सां दौलतपुर सफ़नि जे सहाफ़ियुनि सां मसइलो थियो, उन हवाले सां असांजी तहरीक जेका सॼे तहलके में हिकिड़ी सरगर्म तहरीक थी, सूमर ॾींहुं असांखे एहतिजाज करिणो हो। उन ते दोस्त जेके आहिनि असांजा वकील साहिब ऐं उन सां गॾु टूल इंतज़ामिया जा माण्हू, उहे असां वटि हिते दौलतपुर सफ़नि पहुता आहिनि अवामी प्रेस क्लब ते, जंहिंमें असांजा सभु प्रेस क्लब हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां गॾियल ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें हुननि जेको आहे उन ते जेके बदतमीज़ी कंदड़ हुआ अमला, उहो जेको आहे उन्हनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे ऐं प्रेस में एक्सक्यूज़ कयो वियो आहे। उन मसइले खे असां हिते खुटाए छॾियो आहे ऐं हिननि इहो वाज़िब कयो आहे त तहलको काज़ी मद जी हर नंढी गाॾी जेका आहे उहा टैक्स खां आजी। उनजे लाइ शर्त इहो आहे त जेकॾहिं ज़रूरत पवण ते आम माण्हू पंहिंजी सुञाणप लाइ शनाख़ती कार्ड ॾेखारे, जेको बि उहे घुरनि था बाबा तव्हां NIC ॾेखारियो, उन ते जेकॾहिं तहलको काज़ी मद आहे हिन खे रोकण जो हक़ु न आहे। हिननि इहा शइ माना तइ थी वई आहे ऐं हिननि वाज़िब ऐलान करे छॾियो आहे त काज़ी मद तहलके जी हर नंढी गाॾीअ जो माण्हू कार्ड ॾेखारे ऐं उहो हलियो वञे, उनखे टैक्स में ज़िद में न आणिबो। उन खां पोइ असांजो वॾो अवामी मसइलो इहो हल थी वियो आहे। तहलके काज़ी मद जे अवाम जे लाइ जेका असांजी जदोजहद कई पई वई, मक़ामी माण्हुनि खां टैक्स न वरितो वञे, उहो मसइलो हिननि दोस्तनि असांखे यकीन ॾियारे हल करे छॾियो आहे, जंहिंजे बुनियाद ते असांजो एहतिजाज जेको आहे उहो असां ख़तमु था कयूं ऐं हिननि खे असां दोस्तनि खे मान था ॾियूं। वकील साहिबनि लाइ बि इज़त आहे, थोरे टूल इंतज़ामिया लाइ बि इज़त आहे। असां चऊं था जेको इलाइक़ो आहे टूल प्लाज़ा वारा बि इख़लाक़ ऐं इज़त सां पेश अचनि ऐं अवाम बि हुन सां इख़लाक़ ऐं इज़त सां पेश अचे। महिरबानी।